अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइड में मां खे भली कार था चऊं। नाज़रीन, मुल्क अंदरि महांगाई जी जेका सूरत हाल आहे, गुज़िरियल केतिरे ई ॾींहंनि खां, गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां महांगाई खे वठी करे अवाम तमामु घणे सख़्तु अज़ाब खे भोॻे रहियो आहे ऐं रोडनि रस्तनि ते हाणे ही सिलसिलो नज़र अचणु तेज़ थी वियो आहे त जिते मुख़्तलिफ़ कॾहिं बिजली जे बिलनि जी जो ज़िक्र कंदे, कॾहिं नाज़रीन महांगो पेट्रोल, महांगी गैस, उन खां सवाइ जेके मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि ऐं ख़ासि करे उहे शयूं जेके बुनियादी ज़रूरतुनि में अचनि थियूं, उन्हनि जो जेको ॾींहों ॾींहुं जेको वाध आहे, तमामु घणी वाध जे करे अवाम सख़्तु परेशान आहे ऐं एहतजाज जो सिलसिलो बि जारी आहे। हिन ॾिस में निगरान सरकार पारां अवाम सां इहे वाइदा कया विया, तव्हांखे रिलीफ ॾिनो वेंदो बिजली बिलनि जे मद में। जेको एहतजाज जारी हो उनखे साम्हूं रखंदे जंहिंखां पोइ नाज़रीन डिघियूं वेहकूं थियूं, मशावरतूं हलियूं। उन खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त हिकु प्लान तयारु कयो वियो आहे जेको IMF खे असीं ॾियूं था, IMF साम्हूं रखंदासीं, पर उहो जेको निगरान सरकार जो प्लान हो उहो IMF रद्द कयो आहे। इन बुनियाद ते रद्द कयो वियो आहे त जेके फिगर्स कोट कया विया आहिनि उहे ग़लति फिगर्स कोट कया विया आहिनि। निगरान सरकार इहा ॻाल्हि कई हुई त बिलनि में रिलीफ सां मईशत ते 6.5 अरब खां बि घटि असरु पवंदो, जंहिंखे रद्द कंदे IMF इहा ॻाल्हि कई आहे त रिलीफ सां मईशत ते 15 अरब रुपयनि खां वधीक जो असरु पवंदो ऐं जेकॾहिं अव्हां इहो रिलीफ ॾियणु चाहियो था त जेका इहा गुंजाइश हूंदी उनखे अभी सेटल कीअं कंदो, कहिड़े रीति एडजस्ट कंदो, उहो बि असांखे ॿुधायो वञे। जंहिंखां पोइ हीउ प्लान रद्द थियो, ॿीहर राब्तो करण जो फ़ैसिलो थियो ऐं अॼु अहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया त निगरान सरकार ॿीहर राब्तो कयो आहे IMF सां ऐं IPPs में एडजस्टमेंट करे अवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां कुझु इतला साम्हूं अचनि पिया। उन ते पिणु असां पंहिंजे एक्सपर्ट्स खां राय वठंदासीं त जेके अवाम सां निगरान सरकार बिजली जे बिलनि जे रिलीफ जे मद में वाइदा कया आहिनि उहे केतिरा हक़ीक़त ते ॿधल आहिनि। छा निगरान सरकार अवाम खे रिलीफ ॾियण में कामयाबु थी सघंदी या ही सिर्फ़ु जेको अवामी प्रेशर आहे, एहतजाज आहे, उनखे डिफ्यूज़ करण जी हिकिड़ी कोशिशि आहे। उनखां सवाइ नाज़रीन अवी बार बार ॿुधंदा हूंदो त बिजली मईशत बहाली मिशन जे हवाले सां हुकूमत सरगर्म आहे। काल्ह बि निगरान वज़ीर आज़म पारां इंस्ट्रक्शन साम्हूं आयूं आहिनि। उनखां अॻु चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि मुलाक़ातूं कयूं आहिनि। हिकु पासे मईशत बहाली मिशन आहे, ॿिए पासे ज़मीनी हक़ीक़तूं, उनखे साम्हूं रखंदासीं ऐं पंहिंजे एक्सपर्ट्स खां उन ते वधीक सम्झंदासीं त ज़मीनी हक़ीक़तूं जेके असांखे ॿुधाइनि थियूं उन मुताबिक़ केतिरो तेज़ी सां ही मईशत बहाली प्लान जेको आहे उहो मुमकिन थी सघंदो ऐं छा असीं उन तरफ़ वधी सघूं था। उन ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू जे हवाले सां जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे जॉइन कियो आहे नामियारा इकोनॉमिस्ट आहिनि असद अली शाह साहब, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन डॉक्टर अयूब महर साहब आहिनि, माशी माहिर आहिनि, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदा। पंजाब जा गुण नाणे वारा सलाहकार आहिनि डॉक्टर सलमान शाह साहब, उहे पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदा। अवां सभिनी खे भली कार चवां थी हिन प्रोग्राम में। ऐं डॉक्टर अयूब साहब, सलमान शाह साहब, आपकी इजाज़त से असद अली शाह साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। सूरत हाल सर अवां जे आॾो आहे ऐं सभ खां अॻु त इहा अवाम छाकाणि त बेसब्री सां इंतज़ारु करे पियो त जेको रिलीफ जो वाइदो कयो आहे निगरान सरकार गवर्नमेंट हिन अवाम सां बिजली बिलनि जे मद में, उहो केतिरो हक़ीक़त ते ॿधल आहे ऐं छा निगरान सरकार कामयाबु थी सघंदी अवाम खे को रिलीफ ॾियण में? जी वॾी महिरबानी नाज़िया। ॾिसो, बिजली जो जेको पूरो सेक्टर आहे उहो काफ़ी अरसे खां क्राइसिस में रहियल आहे। तमामु ख़राब गवर्नेंस जे करे ऐं बैड मैनेजमेंट जे करे उहो IMF जा जेके प्रोग्राम्स आहिनि उन में छड़ो टैरिफ इंक्रीज़ करणु ऐं टैक्स रेट्स इंक्रीज़ करणु ऐं ॿिए पासे ॾांहुं गवर्नमेंट्स जेके आहिनि उहे पंहिंजा ख़र्च वधाईंदा रहिया आहिनि, जेका इनकॉम्पिटेंस आहे ऐं जेके फज़ूल ख़र्चूं आहिनि या अनप्रोडक्टिव एक्सपेंडिचर आहे उन ते त कंहिं बि सरकार जेको आहे को फोकस कोन कयो आहे। सो ही बजट जेका आहे उन ते मां लिखियो बि हुयो त ही तमामु वॾी खसारे वारी बजट आहे ऐं IMF ज़ाहिर आहे इहो ई थो चए त तव्हां एतिरा वॾा जॾहिं खसारो जेकॾहिं कंदा रहंदो त उहो सस्टेनेबल न आहे। पाकिस्तान तव्हां ॾिसो त जेको इम्पोर्ट बेस्ड इकोनॉमी आहे ऐं जेको तेल रिसेंटली वधीक महांगो बि थियो आहे ऐं रुपए जी क़ीमत जेका आहे उहा बि वधीक तेज़ी सां किरी आहे जॾहिं खां ही केयरटेकर गवर्नमेंट आई आहे। ऐं उनजो हिकिड़ो वॾो कारण इहो बि आहे त जॾहिं बि हिकिड़ी इंटरिम गवर्नमेंट ईंदी आहे त ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त उहा का टीम
कोन हूंदी आहे. डिफरेंट माण्हू डिफरेंट सेक्टर्स मां सेलेक्ट कया आहिनि, किन खे त ख़बर बि कोन हुई ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर कोन्हे त उहो केसि ताणी कंटिन्यू कंदा. ऐं वरी ब्यूरोक्रेसी जेको आहे बिल्कुलु हथु छॾे ॾींदी आहे इन ज़माने में. सभई सेक्रेटरीज़ जेके आहिनि या कामोरा आहिनि, उन्हनि खे ख़बर न आहे त उहे रहंदा या न रहंदा या चेंजिस थींदियूं. वरी उन खां अलावा इलेक्शन कमीशन जूं अलॻि रिस्ट्रिक्शन्स आहिनि. त इहो अनसर्टनिटी, हिकु त हालात तमामु ख़राबु हुया ऐं उन सां गॾु वरी जेका अनसर्टनिटी क्रिएट थी थिए इन केयरटेकर गवर्नमेंट, उन जो वॾो हिकिड़ो इम्पैक्ट थो थिए. सो तंहिं करे जेको आहे इहो केयरटेकर्स खे को रिलीफ न ॾियण जो या उन्हनि खे को मतिलबु वधीक उन्हनि खे ब्लेम बि नथो करे सघिजे, बिकॉज़ दे आर एक्चुअली हेल्पलेस. उहो उन्हनि खे सिलेक्शन बि जेका आहे ज़ाहिर आहे कंहिं कई आहे, उहो बि हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे. ऐं पाण में बि हुननि जी केतिरी कोऑर्डिनेशन आहे, उहो बि हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे. सो देयर आर टू मेनी क्वेश्चन मार्क्स. जेको केयर टेकर सेटअप थिए थो उन में फॉर अ कंट्री लाइक पाकिस्तान जेका वर्चुअली असां हिकिड़ो इंसॉल्वेंट सिचुएशन में आहियूं, कंटिन्यूअसली बैड मैनेजमेंट एंड बैड गवर्नेंस फ्रॉम वन गवर्नमेंट टू दी अदर, इहो कंटिन्यू थींदो रहियो आहे. ऐं ॿियो हिकु त माशी अनसर्टनिटी आहे, हुकूमत जी अनसर्टनिटी आहे, केरु हूंदो केरु न रहंदो. ॿियो वरी पॉलिटिकल अनसर्टनिटी आहे. त इहे सभु शयूं जेके आहिनि जॾहिं मिलनि थियूं पियूं त उन में ज़ाहिर आहे इट्स अ वेरी टफ सिचुएशन. ऐं उनजो सॼो जेको इम्पैक्ट आहे उहो आम माण्हू ते पए थो पियो. आम माण्हू जेको आहे ऐं मीडिया जेको आहे रिलीफ जे लाइ एक्सपेक्टेशन त करे थी पई, पर मुंहिंजे ख़्याल में इहो काफ़ी इम्प्रैक्टिकल इम्प्लिकेशन आहे, एक्सपेक्टेशन आहे हिन वक़्तु हिन सूरत हाल में. त जेको निगरान सरकार आहे उहा को वॾो रिलीफ ॾेई सघंदी. ऐं हू तव्हां जीअं ॿुधो, हू त चवनि था त IMF सां जेको आहे एग्रीमेंट हुननि त न कई आहे, उहा पहिरियों थियल हुई. ऐं वफ़ाक़ी जेका वज़ीर आहे असांजी, उहा सेनेट कमेटी में 2 ॾींहं पहिरियों जेका स्टेटमेंट हुनजी आई, सो हुन त इहो बि चयो त सूरत हाल जेका असांजी एक्सपेक्टेशन हुई उन खां वधीक ख़राबु आहे. ऐं एतिरे क़दुरु जो इहो बि हुन चयो त मूंखे त हैरानगी आहे त मां इहा पोज़ीशन एक्सेप्ट छो कई. सो इन सूरत हाल में तव्हां सम्झी सघो था त काफ़ी टफ आहे फॉर दी केयरटेकर गवर्नमेंट टू प्रोवाइड एनी रिलीफ इन करंट सर्कमस्टांसेस. ठीक है साहब. डॉक्टर अयूब साहब, आप भी एग्री करेंगे इससे कि काफ़ी इम्प्रैक्टिकल ये एक्सपेक्टेशन है अवाम की जानिब से, लेकिन फिर उस वादे को क्या नाम दिया जाए जो निगरान सरकार मुसलसल कर रही है, और ये सूरत हाल भी साथ साथ बता रही है कि हमारे अंदाजे से ज़्यादा सूरत हाल ख़राब है. और फिर साथ साथ इस पर भी ज़रूर डॉक्टर साहब कमेंट कीजिएगा कि IMF के सामने जो एक प्लान पेश किया गया उसमें फिर फिगर्स की जो गलती है उसको आप कैसे देखते हैं? लेकिन आज ये पहली चीज़ कि मैं इससे एग्री नहीं करूँगा कि सूरत हाल मैनेजेबल नहीं है. ख़राब है, मुल्क क्राइसिस में है, लेकिन ये सब कुछ मैनेजेबल है. इकोनॉमिक पॉलिसीज या जो इकोनॉमी के एक्सपर्ट होते हैं, अगर वो कहें कि हम मैनेजेबल नहीं हैं, कम से कम उनसे ये बात एक्सपेक्ट नहीं की जाती. उन्हीं का काम था, उन्होंने जिम्मेदारी ली, उनको मैनेज करना चाहिए. क्राइसिस यकीनी तौर पे है. इस वक्त जो चीज़ अंडरस्टैंडेबल नहीं है वो ये कि IMF के परव्यू में रहते हुए जो हमारी जो IMF से डील हुई थी, जो कंडीशन हुई थी, अगर आप उसको रिकॉल करें तो बजट के वक्त जो डील हुई थी उस डील पे एस्टीमेट दिए जाते हैं. उस एस्टीमेट्स में हमने टैक्स कलेक्शन का और ख़ास तौर पे जो एनर्जी की प्राइजेस थी और एनर्जी पे जो GST कलेक्ट होता है वो यकीनी तौर पे बजट में शामिल था, वो फिगर शामिल थे. उसके बाद इंटरनेशनल मार्केट में ऑयल प्राइजेस में बूम आया और यकीनी तौर पे फिर उसके साथ ये हुआ कि डॉलर में जो एप्रिसिएशन हुई है, पाकिस्तानी रुपये की जो डिवैल्यूएशन हुई है, उसकी वजह से डोमेस्टिक मार्केट में एनर्जी की प्राइजेस बढ़ी. बिल्कुल ठीक है. अब जब प्राइजेस बढ़ी हैं तो जो GST लगता है वो तो परसेंटेज के हिसाब से लगता है ना, तो गवर्नमेंट को ज़्यादा रेवेन्यू कलेक्ट होने लगे इस तरह से,
کیونکہ جب انرجی کی پرائز بڑھی ہے اور اس پر پرسنٹیج کے حساب سے اگر آپ ٹیکس کلیکٹ کر رہے ہوں گے یا کوئی بھی لیوی کلیکٹ کر رہے ہوں گے تو گورنمنٹ کے اپنے ریونیو اسی حساب سے بڑھ رہے ہوں گے. ان کا جو ارینجمنٹ تھا، جو انہوں نے بات کی تھی آئی ایم ایف سے، اس میں جو اسٹیمیٹ دیے تھے، اگر وہ اسٹیمیٹ صرف رکھیں، اس تک بات کریں کہ ہمارا جو ایگریمنٹ ہوا تھا اس میں اتنی ہماری کلیکشن ہونی تھی، وہ کلیکشن اپنی فریز کر دیں. اس کلیکشن کو یہ بڑھا کیوں رہے ہیں؟ کیونکہ جب ریٹ بڑھتا ہے، جب کاسٹ بڑھتی ہے انرجی کی ہو یا آئل کی ہو، تو اس میں گورنمنٹ کے ریونیو بڑھ رہے ہوتے ہیں. ریونیو دو طرح سے گورنمنٹ کے بڑھ رہے ہیں. اگر ڈالر ڈپریسیٹ ہو رہا ہے گورنمنٹ کے ریونیو بڑھ رہے ہیں. اگر انٹرنیشنل آئل پرائز بڑھ رہی ہے، ڈومیسٹک پرائز اس کی وجہ سے بڑھا رہے ہیں، تو بھی گورنمنٹ کے ریونیو بڑھ رہے ہیں. گورنمنٹ نے جو ایگری کیا تھا اپنے ریونیو وہاں تک رہنے تھے آئی ایم ایف سے کہ یہ ہمارا ٹارگیٹ سیٹ ہوا تھا، اتنے ہی ریونیو ہم کلیکٹ کریں گے. جو اس کا ایڈیشنل امپیکٹ آ رہا ہے وہ ایڈیشنل تو عوام سے چارج نہ کریں نا. جو جتنی بات ہوئی تھی ریونیو دینے کی اتنے ہی ریونیو دیں، تو باقی اس کو فریز کر دیں کہ ہم اب پرسنٹیج کے حساب سے نہیں لیں گے، پر یونٹ یہ ریٹ ہم لیں گے. آئی ایم ایف کو اس پہ تو آبجیکشن نہیں ہونا چاہیے. ان کے جو ایگریڈ ہوا تھا جو ریونیو وہی ہونا چاہیے. میں ٹیکنیکل اس میں نہیں جانا چاہتا کیونکہ یہ پروگرام ظاہر ہے پبلک کے لیے ہے. میں ٹیکنیکل اس میں کیلکولیشن کے فارمولے میں نہیں جانا چاہتا. لیکن اگر وہی ریونیو جو طے ہوا تھا وہی دیں تو اتنی پرائز بڑھانے کی ضرورت نہیں بنتی. دوسرا تھا کہ جو سرکولر ڈیٹ کا مسئلہ تھا، سرکولیٹری کا جو مسئلہ تھا، اس میں دیکھیں جو کلیکشن ہے، جو ڈیفالٹ ہے، جس میں خود پرائم منسٹر بار بار یہ اسٹیٹمنٹ دے رہے ہیں کہ کوئی رعایت نہ کی جائے، ان سے کلیکٹ کیا جائے. تو اس میں خاص بات یہ ہے کہ مور دین 70% سے بھی بلکہ بہت زیادہ جو کلیکشن ہونی ہے وہ گورنمنٹ سے، وہ ڈیفالٹ سب سے بڑی ڈیفالٹر گورنمنٹ ہے، گورنمنٹ کے اپنے ادارے ہیں. تو اگر کلیکشن کرنی ہے اور کسی سے رعایت نہیں کرنی تو 70-80% تو پھر وہ ڈیفالٹ کر رہے ہیں نا. ان سے اگر کلیکشن کرنی ہے ضرور کرنی چاہیے، بالکل کرنی چاہیے. اب سوال یہ ہے کہ ان سے اگر کرنی ہے تو ان کے اگر ان کو فائنینشیل پرابلم ہے تو ان سے کیسے کی جائے. یہ ہر ادارے پہ انڈیپینڈنٹ چھوڑ دیا جائے کہ آپ نے اپنے بجٹ پہ آپ اپنا بجٹ ریوائز کریں. اسی بجٹ کی لمٹ میں رہتے ہوئے آپ نے کون سی ایکسپینڈیچر کو کم کرنے ہیں، آسٹریٹی میئرز آپ کو لینے ہوں گے، اخراجات کم کر کے آئی پی پیز کی اور انرجی سپلائنگ کے اداروں کے بل پے کریں. دوسرے اخراجات کو کم کریں، جو لگژریس اخراجات ہیں وہاں پہ وہ اپنے ریڈکشن کریں، آسٹریٹی میئرز لیں اور یہ اخراجات پے کریں. بہت اچھی بات ہے، گورنمنٹ کے اداروں نے پے کرنے، ان کو رسپانسیبل بنائیں، انہیں سے لے کر کے پے کر دیے جائیں، ان کے دوسرے اخراجات کم کر دیے جائیں. تو جب یہ آسٹریٹی میئر لیے جائیں گے، سرکولر ڈیٹ کا مسئلہ ہوگا تو اس سے بہت سگنیفیکنٹ اچھا خاصا فرق پڑتا ہے انرجی کی پر یونٹ پرائز پر، کیونکہ نیپرا پرائز کیلکولیٹ کرتے ہوئے یہ تمام فیکٹرز لے رہا ہوتا ہے. تو اس طرح دو میئر ہیں جو کوئی ایسا کوئی راکٹ سائنس نہیں ہے. آسٹریٹی میئرز لیں جو ڈیفالٹرز ہیں، ان سے چاہے وہ گورنمنٹ کے ادارے ہوں، ان سے لے کر پے کی جائے، اس کو انرجی کی پر یونٹ پرائز میں ایڈ نہ کیا جائے. اور دوسرا یہ کہ جو آئی ایم ایف سے ڈیسائیڈ ہوئی تھی اس وقت جو پرائز تھی اس پر جو جی ایس ٹی کلیکٹ ہو رہا تھا، اس جی ایس ٹی کو اپنی طرف سے بڑھانے کی ضرورت نہیں ہے. اس کے بڑھانے کی آئی ایم ایف نے کوئی کنڈیشن نہیں رکھی تھی. اتنا ہی جی ایس ٹی کلیکٹ کر کے آئی ایم ایف کو بتایا جائے. ٹھیک ہے شاہ صاحب، ہی ب شیوں ॿुधाइनि पिया ॿ ऑप्शंस ॿुधाइनि पिया डॉक्टर अयूब उमर साहब. त ऑस्टेरिटी मेजर से भी जेकॾहिं वेंदासीं ऐं जेके ॻाल्हियूं थियूं जी आहिनि मैं समझ गया हूँ. मां हिन ते कॉमेंट तव्हांखे कयां. जी, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेको टैक्स कलेक्शन जो टारगेट आहे उहो ऑलरेडी काफ़ी अनरियलिस्टिक आहे. मां सम्झां थो छाजे लाइ जो जेको डॉक्टर साहब चए थो त ओवरऑल इम्पोर्ट्स डिवैल्यूएशन जे करे उन्हनि जी टैक्स कलेक्शन जेका आहे उन्हनि आइटम्स ते जेका इम्पोर्ट कनि था उन में वधे थी. दैट इज़ ट्रू. पर ओवरऑल तव्हां ॾिसो त इम्पोर्ट कंप्रेशन करणी थी पए न. जेका इम्पोर्ट जो टारगेट आहे पोयनि सालनि में जीअं इम्पोर्ट थींदी आहे उअं ई इम्पोर्ट करे नथो सघिजे. असल में वॾो कारण जेको रुपी डिप्रिशिएट थियो आहे हिन महीने में काफ़ी तेज़ी सां. डॉलर जेको आहे हिन महिल 340 रुपए में बि कोन थो मिले सिग्निफिकेंट क्वांटिटीज़ में. कुझु हिकु ॿ ॾींहं पहिरियों 350 360 ते कोन थो मिले. उनजी वजह इहा आहे जो पोएं महीने में करंट अकाउंट डेफिसिट जेको आहे $800 मिलियन थियो. हाणे आई एम एफ खां $1.2 बिलियन जी तव्हांखे किस्त मिली जून जे एंड में. जेको आई एम एफ प्रोग्राम पोई गवर्नमेंट फाइनलाइज़ करे वई
त उहो त हिकिड़े महीने में ई तक़रीबन तव्हांजो हलियो वियो ऐं एतिरी रिस्क आहे हिन में त इवन IMF जे हूंदे डिफॉल्ट थी सघे थो मुंहिंजे ख़्याल में सो ॻाल्हि इहा आहे त बिज़नेस एक्टिविटीज़ एतिरियूं घटि थी वियूं आहिनि मां तव्हांखे ऑटो सेक्टर जो एग्ज़ाम्पल ॾियां त मुंहिंजी ॻाल्हि पई थिए ऑटो सेक्टर्स वारनि सां त पोएं साल तक़रीबन 70-80% जेको आहे गाॾियुनि जी प्रोडक्शन जेको आहे घटि थी आहे ऐं फर्दर हिन साल जेको आहे 20-30% अञा घटि थी वई आहे सो तंहिंजे करे सरकार वटि आहे ई कोन डॉलर्स जेके आहिनि फॉरेन करेंसी कोन्हे त इम्पोर्ट जेको आहे करण जे लाइ कर्ज़ खपे न कर्ज़ किथां मिलण जे लाइ आहे ई कोन सो तंहिंजे करे टैक्स कलेक्शन जेका आहे जेका सॼी इम्पोर्ट बेस्ड आहे हिकिड़ो उहो कंप्रेशन थी करे त उन सां गॾु जेको आहे रेवेन्यू बि घटि थी वेंदो सो तंहिं करे दे आर बिटवीन द डेवल एंड द डीप सी इट्स मच मोर कॉम्प्लिकेटेड ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको असांजो बिजली जा बिल आहिनि उन में वॾो कंपोनेंट जेको आहे उहो कैपेसिटी प्राइस आहे ॿ कंपोनेंट्स हूंदा आहिनि जेको जनरेशन 90% तक़रीबन 85-90% जेको आहे न जनरेशन जी कॉस्ट आहे जेके IPPs जी कॉस्ट आहे त उन में कैपेसिटी प्राइस जेको आहे उन में रिटर्न ऑन इक्विटी ऐं ॿियो कंपोनेंट आहे डेट जो उहो फॉरेन करेंसी कंपोनेंट आहे त उहो बि जेको बजट में एस्टिमेट थियो आहे मां सम्झां थो उन खां काफ़ी वधी वेंदो अञा त हीउ बिल मूंखे लॻे थो त अॻिते थी सघे थो अञा वधाइणा पवनि हिननि खे सो जॾहिं बिज़नेस एक्टिविटी कोन्हे ऐं डायरेक्ट टैक्स कलेक्शन जेका आहे उहा FBR मोबिलाइज़ कोन्हे त उनजो सॼो डिपेंडेंस जेको आहे अहिड़े आहिनि विद होल्डिंग टैक्सिस ते डिपेंडेंट आहे ऐं मल्टीपल क़िस्म जूं टैक्सिस जेके आहिनि उहे बिजली जे बिलनि ते या ॿिया जेके पंहिंजो अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि विद होल्डिंग टैक्सिस ते ऐं इम्पोर्ट्स ते जेको आहे टैक्स कलेक्ट कई थी वञे सो तंहिं करे इट्स वेरी वेरी चैलेंजिंग इट्स नॉट दैट सिंपल ऐं ज़ाहिर आहे केयरटेकर गवर्नमेंट में जेके आया आहिनि नवां आया आहिनि उन्हनि खे त पूरी एॾी डिटेल्स बि कोन्हे एॾी कॉम्प्रिहेंशन बि कोन्हे इट विल लर्निंग कर्व थींदो टाइम लॻंदो आहे जेकॾहिं केतिरो बि माण्हू कॉम्पिटेंट हुजे जॾहिं अंदरि वेंदो तव्हां वञी ॾिसंदव कागज़ ऐं ब्यूरोक्रेसी ॾिसंदव ऐं ॿिए तरफ़ ब्यूरोक्रेसी जेका आहे उहो बिल्कुलु कमु छॾे वई आहे जेको आहे छाजे लाइ जो हिकु फाइनेंस सेक्रेटरी वेठो आहे जेकॾहिं उनखे ख़बर न आहे त मां हिते रहंदुसि या न रहंदुसि नई गवर्नमेंट अची सभिनी सेक्रेटरीज़ जा ट्रांसफर जा रूमर्स हलनि था पिया ऐं इलेक्शन कमीशन वरी अलॻि रिस्ट्रिक्शन्स आणियूं वेठी आहे सो तंहिंजे करे देयर आर टू मेनी अनसर्टनिटीज़ इन दिस काइंड ऑफ अ टाइम इम्प्लीमेंटेशन डिसीजन मेकिंग ऐं हिकिड़ी टीम कोन्हे का हिकिड़ी टीम में थींदो आहे न का कंहिं पॉलिटिकल पार्टी जी गवर्नमेंट आहे त उते somebody has called the shots दिस इज़ एन इनडायरेक्ट गवर्नमेंट जेको आहे प्राइम मिनिस्टर जेको आहे उनखे पाण खे ख़बर कोन हुई त ही विल बिकम द प्राइम मिनिस्टर त प्राइम मिनिस्टर जो कॾहिं जेको फाइनेंस मिनिस्टर आहे या एनर्जी मिनिस्टर आहे उन सां को इक्वेशन कोन्हे का जेको आहे ऐं टीम ठाहिण वारा ॿिया आहिनि सो यू सी यू हैव टू अंडरस्टैंड देयर आर सो मेनी परम्यूटेशंस एंड uncertainties and disconnects in a caretaker government and at a time जॾहिं ऑलरेडी जेका आहे मतिलबु सूरत हाल डेट असांखे $20-25 बिलियन जो ॾियणो आहे ऐं को पाकिस्तान खे ये ॻाल्हियूं त हलनि थियूं पियूं त हेतिरी इन्वेस्टमेंट अची वेंदी एतिरी शइ वेंदी दिस आर ऑल टॉक्स असां एक्चुअली पोएं हिकिड़े साल खां वठी टेक्निकली हर लिहाज़ सां डिफॉल्ट करे चुका आहियूं जेके इन्वेस्टर्स आहिनि उन्हनि खे डिविडेंड पेमेंट्स कोन थियूं थियनि जेके फॉरेन इन्वेस्टर्स आहिनि त ॿिया इन्वेस्टर्स कीअं ईंदा एयरलाइंस खे पेमेंट्स कोन थियूं थियनि नॉर्मल इम्पोर्ट जे लाइ माण्हुनि खे पैसो डॉलर कोन थो मिले सो तंहिंजे करे दिस वेरी वेरी टफ सिचुएशन एंड दिस रिक्वायर्स ए स्टेबल गवर्नमेंट एंड अ टीम वर्क इहो डिसकनेक्टेड गवर्नमेंट खे करणु जेको आहे न इट्स वेरी वेरी डिफिकल्ट शाह साहब ऐं डॉक्टर साहब जी आॾो बि इहा ई ॻाल्हि रखंदा डॉक्टर साहब अब इस किस्म जो सिनेरियो सारा बताया असद अली शाह साहब ने बड़ा तफसीली बताया डिसकनेक्ट हमारे पास मौजूद हैं और विदाउट एनी स्टेबल गवर्नमेंट और टीम वर्क जो हमारे पास जो चीज़ें हैं या जो बताया जा रहा है कि मईशत बहाली मिशन को की तरफ हम सोच रहे हैं उसके प्लान्स बन रहे हैं वो कैसे फिर मुमकिन होगा फिर वो तो सिर्फ एक ख्वाब होगा और वो तो बड़ी अनरियलिस्टिक बात होगी इस किस्म के सिनेरियो में
معیشت بحالی مشن کا یہ بالکل ٹھیک ہے, مطلب یہ اس میں کوئی انٹیگریشن بالکل نظر نہیں آ رہی, یہ بات یہاں تک صحیح ہے. لیکن دیکھیں پرائم منسٹر آپ کے جو ہیں وہ بالکل ایک نیا نام تھا, اور ان ایکسپیکٹڈلی مطلب ایسا ہوا کہ وہ ایک نیا نام سامنے آیا ہوں. وہ جو اسٹیٹمنٹس دے رہے ہوتے ہیں بعد میں, ان اسٹیٹمنٹ کی وضاحت اکثر آ رہی ہوتی ہے کہ یہ میں نے کہا تھا یا یہ نہیں کہا تھا یا یہ اس طرح سے کرنا چاہیے. لیکن میں مطلب کنسرن ہوں اکنامی اور فائنانس کے جو پارٹ ہے اس سے طرف. اس میں آپ یہ دیکھیں کہ اس میں جو شمشاد اختر صاحب ہیں وہ پہلے بھی کیئر ٹیکر رہ چکی ہیں, وہ اسٹیٹ بینک میں رہ چکی ہیں, IMF میں بھی وہ رہ چکی ہیں. تو ان سے تو یہ ایکسپیکٹ یقینی طور پہ میں کر رہا تھا, اور بہت جو ان کو بنایا گیا ہے انہوں نے جب ذمہ داری لی ہے ان سے یہی ایکسپیکٹ کیا جا رہا تھا کہ وہ یہ سب کچھ مینیج کر لیں گی. دوسرے جو اہم پورٹ فولیو ہے اس کے بعد, وہ 5 منسٹریز جو ہیں وہ گوہر اعجاز صاحب کے پاس ہیں, جو کامرس پروڈکشن انڈسٹریز وغیرہ کی منسٹریز, پلاننگ, یہ سب ان کے پاس ہیں. تو اس میں دیکھو فائنانس ان کے پاس ہے, اکنامک افیئرز ان کے پاس ہے. وہ ایک اسٹیٹمنٹ دیتے تھے کیونکہ وہ انڈسٹریلسٹ ہیں, ان کا تعلق ایک بڑی انڈسٹری گروپ سے بھی ہے. وہ ابھی بھی ان کی اسٹیٹمنٹ کیئر ٹیکر بننے کے بعد بھی کم سے کم 3 مرتبہ یہ اسٹیٹمنٹ آئی ہے کہ ایکسپورٹ کو ہم $80 بلین تک لے جائیں گے. میں انتظار میں ہوں. وہی تو ہمارا پرابلم ہے بڑا کہ فارن ایکسچینج ریزرو ہمارے پاس نہیں ہے. وہ فارمولا تو دینا, وہ فارمولا انہوں نے کیا ورک کیا ہے, کون سی ان کی ٹیم ہے. تو اگر ڈس انٹیگریٹ پرائم منسٹر صاحب کے ذہن میں کچھ اور ہے اور فائنانس منسٹر یا کامرس منسٹر کے ذہن میں کچھ اور ہے اور وہ اس کو انٹیگریٹ نہیں کر پا رہے, پرابلم جو کمپلیکیٹڈ ایشو جو شاہ صاحب بتا رہے تھے, میرے نزدیک سب سے بڑی کمپلیکیشن جو ہے, سب سے بڑی کمپلیکیشن وہ ان کا انٹیگریٹ نہ ہونا ہے, وہ ان کے ڈس انٹیگریشن ہے. وہ سب سے بڑی پرابلم ہیومن ریسورس کے فرنٹ پہ ہوتی ہے. پرابلم ہے, اس سے کسی کو انکار نہیں, کمپلیکیٹڈ صورتحال ہے, کسی کو انکار نہیں, لیکن مینیجیبل ہے, مینیج کرنا چاہیے, ان کی ذمہ داری بنتی. یہ مطلب اسکیپ کوٹ ہوگا. یہ اگر یہ ذمہ دار لوگ یہ کہیں گے کہ جن کو ایکشن لینے ہیں, منسٹر یا کیبنٹ یہ کہے گی کہ صورتحال مینیجیبل نہیں رہی, ان سے ایکسپیکٹ نہیں کیا جا سکتا. پھر تیسرا ایک اور فیکٹر بھی ہے کہ آپ دیکھیں, ابھی کل کی بات ہے, یہ ایک اسٹیٹمنٹ سامنے آئی جب انڈسٹریلسٹ کی اور چیف آف آرمی اسٹاف کی میٹنگ ہوئی, اور ایک نیا یہ ایک سینیریو ڈیولپ ہوا ہے کہ بہت سارے اکنامک کے جو ڈیسیزنز ہوتے ہیں یا جو پالیسی میکنگ ہوتی ہے اس میں چیف آف آرمی اسٹاف جو ہیں وہ بھی انوالو ہیں. اچھی بات ہے, پاکستان کے تمام انسٹیٹیوشن انوالو ہو جائیں, ہر پاکستانی کا کنسرن تو ہے اکانومی. لیکن انہوں نے جو اسٹیٹمنٹ دی, 2 اسٹیٹمنٹ پر میں چاہ رہا تھا کہ اس کو وہ ایکسپلین کریں کہ وہ کس طرح سے ہوگا. ایک اسٹیٹمنٹ جو 8-10 دن پہلے آئی تھی کہ ہم نے انویسٹمنٹ فیسیلیٹیشن کونسل بنا دی ہے, وہ ایک ادارہ بنا دیا ہے. انفارچونیٹلی اس طرح کے فیسیلیٹیشن کے انسٹیٹیوشن جو ہیں وہ ریسٹرکچرنگ ہوتی رہی ہے, اس طرح کے فیسیلیٹیشن کے انسٹیٹیوشن بنتے رہے ہیں. لیکن میں 10 سے زیادہ نام بتا سکتا ہوں اس طرح کے ادارے بنے, لیکن ان کی کوئی آؤٹ کم نہیں آ سکی. دوسرا یہ کہ ابھی کل کی جو اسٹیٹمنٹ ہے انڈسٹریلسٹ سے ملاقات کے بعد, وہ $50 بلین کی بات کی گئی ہے, جس میں سے $25 بلین FDI جو ہے وہ سعودی عرب سے آئے گی اور $25 بلین ہی UAE سے آئے گی. یہ اچانک, یعنی یہ ایک وقت یہ تھا کہ 1 ماہ پہلے ہم $1 بلین لینے کی یا $3 بلین یا $2 بلین کے فارن ایکسچینج ریزرو کی بات کر رہے تھے کہ یہ کسی طرح آ جائیں تو ہم ڈیفالٹ سے بچ جائیں گے. ایسی صورتحال میں اب ایک اسٹیٹمنٹ یہ آئی کہ $50 بلین جو ہے یہ نیکسٹ 3 منتھ میں آ جائیں گے. 3 یا 6 مہینے کی بات ہوئی ہے کہ اس میں یہ آ جائیں گے. یہ ایک بہت بڑی اسٹیٹمنٹ ہے کہ $50 بلین اگر 6 مہینے میں بھی آ جاتے ہیں تو بہت بڑی یہ ایک ڈیولپمنٹ ہوگی. لیکن اس میں اگین وہی چیز ہے کہ یہ اس وقت تک اسٹیٹمنٹ ہی رہے گی جب تک اس کا میکینزم یا پالیسی یا اسٹریٹجی سمجھ میں نہیں آئے گی. صحیح, اور وہ واضح نہیں ہوگا جب تک اس کا میکینزم یا پالیسی واضح نہیں ہوگی یا فریم ورک واضح نہیں ہوگا, تب تک اس اسٹیٹمنٹ کو سمجھنا بڑا مشکل ہوگا. اسد ارشاد صاحب کچھ ایڈ کرنا چاہیں گے میں آخر میں؟ جی بالکل. جی دیکھیں, مجھے تو میں اس میں کافی اسپیچ لیس ہوں. یہ اس طرح کی اسٹیٹمنٹس جو آ رہی ہیں کہ $25 بلین ایک ملک دے دے گا, $25 بلین دوسرا ملک دے دے گا. اب یہ ان ملکوں نے بڑی مشکل سے $1 بلین ڈپازٹس رکھوائے ہیں فار دی IMF. یہ آپ کا IMF پروگرام جو پچھلا
6 महीने या 7 महीने डिले हुआ था वो यही था अबाउट द अनसर्टनिटी के $2-3 बिलियन जो हैं वो जो गैप था वो मिडल ईस्टर्न कंट्रीज से होना था। तो अब मैं वही कह रहा हूँ ना कि ये पता नहीं कैसे ये एक तो ये है कि ये आर्मी चीफ सिंसियर होंगे ज़रूर और अपनी तरफ से ज़रूर एफर्ट कर रहे हैं, लेकिन ये उनका काम नहीं है जो है। और मतलब कौन से प्रोजेक्ट्स में ये इन्वेस्ट करेंगे? पाकिस्तान की रिस्क रेटिंग जो है, मतलब मैं तो एज इन्वेस्टमेंट एनालिस्ट या इकोनॉमिस्ट मईशत को समझते हुए बात यह है कि इन्वेस्टर तो ये देखेगा ना कि मुझे रिटर्न कहाँ से मिलेगा, कौन सी एसेट्स हैं जिसमें वो इन्वेस्टमेंट इस तरह से करेंगे जहाँ पर पाकिस्तान में मतलब कोई 25% रिटर्न से कम पे तो कोई इन्वेस्टमेंट करने के लिए तैयार नहीं है, बिकॉज रिस्क रेटिंग पाकिस्तान की बहुत ज़्यादा है और हमारे पास फॉरेन करेंसी है ही नहीं, तो रिटर्न को कहाँ से मिलेगा? तो ये बहुत ही बड़ा क्वेश्चन मार्क है। आई थिंक इसको इतना सीरियसली नहीं लेना चाहिए, ये ऐसी बातें हैं और ये इस तरह से फैसिलिटेशन करना। अब वही बात है ना कि ये जो केयरटेकर गवर्नमेंट है वो भी जो स्पेकुलेशन है कि कुछ एस्टेब्लिशमेंट ने बनाई है, कुछ पॉलिटिकल से नाम आए हैं और ये कंप्रोमाइज होके कुछ एक्सपर्ट्स हैं, कुछ अच्छे नाम भी हैं, कुछ क्रेडिबल नाम भी हैं, कुछ क्रेडिबल शायद इतने ना हो, लेकिन ये डिस्कनेक्टेड है बहुत ज़्यादा। तो जो काम करने वाले और प्लस जो असल जो काम करते हैं ब्यूरोक्रेट्स जो है, वो मैंने जैसे बताया ना कि वो तो बिल्कुल एटीट्यूड उनका जो है, जो मैं देख रहा हूँ कई सालों से, वो खराब से खराब तर होता जा रहा है। तो ये प्रोजेक्ट्स कैसे बनेंगे, किस तरह से ये इतने सारे पैसे जो है पाकिस्तान में एकदम आ जाएंगे, और वो भी केयरटेकर गवर्नमेंट में, जब मतलब ये कि उनको पता ही नहीं है कि वो कितने अरसे तक रहेंगे। और फ्रैंकली स्पीकिंग वो किसी को रिस्पॉन्सिबल भी नहीं है, क्योंकि उनको तो लोगों के पास जाना भी नहीं है, किसी की अकाउंटेबिलिटी भी नहीं है। उनको तो वोट नहीं चाहिए। काकड़ साहब ने तो प्राइम मिनिस्टर का इलेक्शन नहीं लड़ना, ना शमशाद अख्तर साहबा ने लड़ना है कोई एमएनए का इलेक्शन। तो वो अगर परफॉर्मेंस करती हैं या नहीं करती हैं, उनको क्या फर्क पड़ता है? उनको 3 महीने के बाद चला जाना है। तो देखें, ये केयरटेकर सेटअप में इस तरह से लॉन्ग टर्म जो थिंकिंग मेरे हिसाब से हो ही नहीं सकती। ये इनको जल्दी से जल्दी इलेक्शन करानी चाहिए, और या तो डेमोक्रेटिक सेटअप हो, या फिर ये कि कोई नॉन डेमोक्रेटिक सेटअप अगर इन्होंने लाना है तो भी लोगों को सर्टनटी तो होनी चाहिए ना। आप ये देखें, दुनिया में 2 किस्म के निज़ाम हैं। एक ज़्यादातर मुल्कों में जो है वो डेमोक्रेसी है, वहाँ पर वोटर्स की अकाउंटेबिलिटी होती है। अगर कोई गवर्नमेंट परफॉर्म करती है तो उनको वोट मिलते हैं, नहीं करती तो नहीं मिलते। तो एक टेन्योर होता है उनका। दूसरा है जैसे चाइना है, वहाँ पर एक डिक्टेटरशिप है, लेकिन वो डिक्टेटरशिप सबको पता है कि एक पॉलिटिकल पार्टी की है, वो कंटिन्यू रहेगी, तो वो उस लिहाज उनकी पॉलिसी सबको पता है। इसी तरीके से किंगडम्स हैं, सऊदी अरेबिया है या यूएई है, वहाँ पर वो अपना मतलब फैमिलीज रूल कर रही हैं, लेकिन उनको भी लोगों को पता है कि ये कंटिन्यू रहेंगे। ये जो इनडायरेक्ट हमारे पास जो सिस्टम है ना, हाइब्रिड, उस पर कोई किसी तरीके से रिलाय नहीं कर सकता। और ये केयरटेकर्स पे कौन रिलाय करेगा, मुझे बताएं? कोई सीरियस इन्वेस्टर कैसे रिलाय करेगा? तो मतलब ये कि इनको खुद को पता नहीं है ये कितने अरसे तक हैं। पॉइंट टेकन तो अफजल ये साहब सीरियस जी। क्वेश्चंस हैं, और इसमें कोई मतलब ऐसे ही विजुलाइज कर देना, आई होप आई एम रॉन्ग, आई विश आई एम रॉन्ग कि ये परफॉर्म करें, लेकिन मेरे ख्याल में ना इनकी कैपेसिटी है, ना इनके पास एनवायरनमेंट है वो चीज़, ना ये स्ट्रक्चर है जिसमें ये चीज़ आगे बढ़ सकती है। थैंक यू सो मच असद अली शाह साहब, डॉक्टर अयूब उमर साहब। नाज़रीन सां गॾु मौजूदु हुआ हिन सेगमेंट में। ऐं मईशत जी जेका ताज़ी सूरत हाल आहे, जेका निगरान सरकार जेके वाइदा आवाम सां कया, उन ते उन्हनि तफ़सीली मां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं माहिरनि जी ज़रूरी राय साम्हूं अचे थी त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, स्टेबल गवर्नमेंट टीम वर्क खां सवाइ मामला अॻियां न वधी सघंदा, ऐं जेका गैर यकीनी वारी सूरत हाल असीं मुसलसल केतिरे वक़्त खां ॾिसूं पिया, जेसिताईं इन जो ख़ात्मो न थींदो तेसिताईं मईशत जे इस्तेहकाम जे हवाले सां जेके उमेदूं कयूं पियूं वञनि या जेके उमेदूं माण्हुनि खे ॾियारियूं पियूं वञनि, उन्हनि जो पूरो थियणु मुश्किल हूंदो। नाज़रीन, इन सेगमेंट में एतिरो ई। इन ते पंहिंजे राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। हिते हिकु मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं अवां जी हिकु परॾे मां आयल शख़्स सां मुलाक़ात कराईंदासीं, जिन जी परॾे में वेही करे मिनी सिंध ठाहींदड़नि में उन्हनि जो बि नालो
अचे थो, अॻियां अॻियां आहिनि, उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात कराइबी। मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन ॿीहर वांगे प्रोग्राम में भली कार था चऊं ऐं ब्रेक खां अॻु मां असां ज़िक्र कयो त असां परॾे में आयल हिकु शख़्स सां अव्हांजी मुलाक़ात कराइबी ऐं अव्हां सभिनी खे शायदि इहा ख़बर हुजे ऐं आई एम श्योर त ज़रूरु कुझु माण्हुनि खे ज़रूरु काफ़ी माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी, पर जिन खे ख़बर न आहे असीं अव्हांखे ॿुधाईंदासीं त अमेरिका में अव्हांखे ख़बर आहे त हिते मिनी सिंध मौजूदु आहे ऐं उन मिनी सिंध जो वजूदु विझंदड़ जेके कुझु अॻुवाण आहिनि जंहिंजा ज़ाहिरा ॿुधंदा अचूं था, उन ऑर्गेनाइज़ेशन जो ज़िक्र बार बार ॿुधंदा बि ईंदा आहियूं। साना जो मां ज़िक्र कयां पई ऐं साना जो जॾहिं ज़िक्र अचे थो त उन्हनि सभिनी शख़्सियतुनि जो ज़िक्र अचे थो जिन बुनियादु विधो आहे इन ऑर्गेनाइज़ेशन जो। गुज़िरियल 4 ॾहाकनि खां हीअ उते कमु करे पई ऑर्गेनाइज़ेशन ऐं इन जे हवाले सां ज़रूरु मूंखे इहा बि ख़बर हूंदी त हर साल सिंधियुनि जो मेलो लॻे थो ऐं सिंधियुनि जो इहो मेलो हाणे एतिरी मञता माणे चुको आहे त न रुॻो सिंध पर उन खां सवाइ जिते जिते दुनिया जी कुंड कुर्छ में सिंधी आबाद आहिनि हू इन मेले में अची शरीक थियनि था, पंहिंजा ॾुख सूर वंडनि था, ख़ुशियूं हिक ॿिए सां वंडनि था ऐं जेके सिंध अंदरि जेके मामला थियनि था, जेके मसइला आहिनि, जेके शयूं आहिनि, उन्हनि में कीअं पंहिंजो हिसो विझणो आहे, उते वेही उहे बहकूं बि थियनि थियूं, उन्हीअ जा सेशन्स बि थियनि था। उन खां सवाइ नाज़रीन जेके उतां जूं हुकूमतूं आहिनि उन्हनि हुकूमतुनि पिणु उनखे मञता ॾिनी आहे, उनखे ऑनरशिप ॾिनी आहे ऐं हीअ मुसलसल ज़ाहिर आहे इहो पॉसिबल इन करे थियो आहे त मुसलसल उहे कोशिशूं उहे थींदियूं रहियूं आहिनि सालनि खां त अॼु उन मिनी सिंध जो हिकु इंतिहाई अहम मेंबर आहे, अहम अॻुवाण आहे, साना जो लाइफ टाइम मेंबर आहे। डॉक्टर ख़लील मेमून साहब आयल आहिनि सिंध में ऐं असीं जॾहिं ज़िक्र कंदा आहियूं त महिमान मां उन्हनि जे लाइ वर्ड यूज़ न कयो आहे, मां अव्हां सां ज़िक्र कयो त अव्हां सां मुलाक़ात ज़रूरु छाकाणि त उहे महिमान कोन्हनि ऐं उन्हनि जी सिंध सां उन्हनि जी दिलि धड़के थी। ऐं जॾहिं साना जो असीं ज़िक्र कयूं था त ज़ाहिर साना जे प्लेटफॉर्म तां जेके बि सिंधी अमेरिका हुजे या कैनेडा हुजे जेके आबाद आहिनि उते हू उन प्लेटफॉर्म वसीले सिंध सां ॻंढिजनि था ऐं सिंध वरी उन प्लेटफॉर्म वसीले ई ॻंढिजे थी। त हिकिड़ो साॻियो म्यूचुअल प्लेटफॉर्म आहे जितां सिंध खां ऐं सिंध खां ॿाहिरां खां जेके सिंधी आहिनि उहे पाण में ॻंढिजनि था। त अॼु उन ते ई ॻाल्हि ॿोल थींदी त साना जूं जेके सिंध अंदरि एक्टिविटीज़ आहिनि ऐं सिंध खां ॿाहिरि वेही करे परॾे में वेही करे जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं उन ते नाज़रीन अॼु गुफ़्तगू कंदासीं। डॉक्टर ख़लील मेमून साहब सिंध अंदरि मौजूदु आहिनि, अॼु असांजे स्टूडियो मौजूदु आहिनि। ख़लील साहब अव्हांखे भलीकार चवंदसि, महिरबानी, सिंध अंदरि ऐं उनखां पोइ KTN जे स्टूडियो में तव्हां मौजूदु आहियो, तमामु ख़ुशी थी तव्हां आयो हिते ऐं ज़ाहिरा जॾहिं असीं ज़िक्र कयूं था साना जो त मूं ज़िक्र कयो त ख़ुशियूं बि माण्हू वंडे थो ऐं ॾुख सूर बि वंडिजे था। पोइ त जीअं तव्हां सिंध अचो था या सिंध खां ॿाहिरि परॾे में वेठल हुजो था मुख़्तलिफ़ कन्वेंशन ज़रिए त पर ॾुख सूर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको तव्हांखे वधीक ॻंढे थी पाण में। त मूं ॾिठो पिए त हाणे जेको तव्हांजो रीसेंट विज़िट आहे जेको करंट विज़िट आहे इन में बि शही जान मोहम्मद हुजे या फातिमा फरड़ो हुजे या उन खां सवाइ सिंध जा जेके उहे ॿार आहिनि जेके तमामु घणा मेरिटोरियस आहिनि, होशियारु आहिनि ऐं चाहिनि था पर वसीलनि जे न हुजण जे करे हू उहे अपॉर्चुनिटीज़ अवेल न करे सघंदा आहिनि। अमी उन वटि बि विया हो। सभ खां पहिरियों त पंहिंजो थोरो ट्रिप जो हवालु ॾिजो असांखे त किथे किथे विया हो ऐं छा तव्हांजा प्लैन्स आहिनि। महिरबानी जी। असीं सिंध में बेसिकली अमेरिका में रही असांजी दिलि जेका आहे न उहा सिंध लाइ धड़कंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि त परॾेही वञी माण्हू परॾेही थी वेंदो आहे, पर अॼु ताईं असीं परॾेही न थिया परॾेही आहियूं। सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजी जान आहे, सिंध असांजी सोच में आहे, सिंध असांजे ज़हन में आहे, सिंध असांजे दिलि में आहे। सना हिकिड़ी अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे सिंधी अमेरिकन जी जेका 40 सालनि खां अमेरिका में पंहिंजो वजूदु रखे थी पई, जंहिं सिंध जे हर इशू ते इवन दो सना हिकिड़ी नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका अमेरिका जे कानून मुताबिक़ उते रजिस्टर्ड थियल आहे ऐं उते जे कानून मुताबिक़ जेको बि शयूं करे थी बि अंडर द अमेरिकन लॉ जे थ्रू ऐं उन्हनि जी बाउंड्रीज़ में। पर पोइ बि सिंध जे पॉलिटिकल इशूज़ ते, सिंध जे सोशल इशूज़ ते, सिंध जे हर इशू ते हू पंहिंजो आवाज़ु उथारे थी पई, चाहे उहो आवाज़ु हल्को हुजे चाहे उहो आवाज़ु वॾो हुजे, पर हू कॾहिं बि सिंध जे इशू ते पाण खे को आउट न कयो आहे। सदाईं सिंध जे इशू ते उते मुज़ाहिरा हुजनि,
उतों जी अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट में लेटर लिखणु हुजे या उते कांग्रेसमैन या सेनेटर खे अप्रोच करणु हुजे त सिंध जे इशूज़ ते केॾे। हिन दफ़े असांजो प्रेसिडेंट अदा मक़बूल हाले पोटो उहो बि आयल हो सिंध में, अनफॉर्चुनेटली 2 ॾींहं पहिरियों उहो हलियो वियो। असीं सिंध में घटि 7 यूनिवर्सिटियुनि में वञी उन्हनि सां MOU साइन कयासीं त सन्ना हर साल सिंध जे उन्हनि यूनिवर्सिटी में जेके ज़हीन शागिर्द आहिनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि खे स्कॉलरशिप ॾींदी, उन्हनि खे पेट्रोनाइज़ कंदी, उन्हनि खे मेंटोरशिप ॾींदी त जीअं उहे ज़हन जेके आहिनि न उहे लिमिटेड न थियनि, उन्हनि खे एक्सपोजर मिले ऐं उहो ज़हन ॿाहिरि निकिरी सघनि। सो सखर में वियासीं, लाड़काणे चाणका मेडिकल यूनिवर्सिटी में वियासीं, जाम में विया ऐं पंहिंजो कराची यूनिवर्सिटी में ऐं पंहिंजो हैदराबाद में, सो डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में वञी असीं पंहिंजे उन्हनि जे वाइस चांसलर सां मिली ऐं उन्हनि सां MOU साइन करे त जीअं असां उते जे ज़हीन शागिर्दनि खे एडॉप्ट करे उन्हनि खे स्कॉलरशिप ॾियो। ठीकु। ऐं ख़लील साहिबु हाणे ज़ाहिर आहे जॾहिं ही मामला थियनि था त पोइ जिते एप्रिसिएशन अचे थी साम्हूं, साराह कई वञे थी इन्हनि क़दमनि जी, उते तनक़ीद बि थींदी आहे, उते कुझु ख़दशनि जो बाज़ार थींदो आहे। त साना जे कन्वेंशन खां वधीक त तव्हां ॿुधायो त ही ज़ाहिर आहे ही नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं ज़रूरु उन में जेके मेंबर तव्हां जहिड़ा मेंबर्स आहिनि उहे बि पंहिंजो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾियनि था, त उन ते बि ज़रूरु रोशनी विझो त उहो कहिड़े हिसाब सां हले थो समूरा कम। ज़ाहिर आहे सालानो कन्वेंशन, वरी में ज़िक्र कयो त स्कॉलरशिप्स आहिनि, ॿिया मामला आहिनि, फातिमा फरो केस जे हवाले सां बि साना जी रीसेंट अनाउंसमेंट ही, जान मोहम्मद महर जे हवाले सां बि, त उहो कीअं समूरो सिलसिलो हले थो ऐं हुन सां गॾोगॾु कन्वेंशन खे वठी करे इहे बि कुझु सवाल ज़रूरु पैदा थियनि था त क्राइटेरिया छा हुजे थी, जेके माण्हू अवी महिमान तौरु उते घुरायो था उन्हनि जी क्राइटेरिया छा हुजे थी? ॾिसो, सन्ना हिकिड़ी का वॾी डोनर एजेंसी न आहे। सन्ना उतों जे मेंबरनि जे डोनेशन ते हले थी पई। हाणे उन मेंबरनि में को $5 बि ॾिए थो, को $10 बि ॾिए थो, को $50 बि ॾिए थो, को $500 बि ॾिए थो, को $5000 बि ॾिए थो। उहो हर माण्हू पंहिंजी वक़्तु आहर पंहिंजी फिनेंशियल कैपेसिटी तहत सन्ना में डोनेशन ॾिए थो। पर इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, 5000 सन्ना जा मेंबर आहिनि ऐं टू बी ऑनेस्ट वन थिंग आई टेल यू के हाणे जॾहिं इहो रानीपुर वारो वाक़ियो थियो, हिकिड़े ॾींहं जे पंहिंजो नोटिस ते $5000 जमा किया। उन में कोई इहो न हो त हिकिड़े माण्हू को चेक लिखी 5000 ॾिना, उन में कंहिं $10 विधा, कंहिं $5 विधा, कंहिं $20 विधा, कंहिं $30 विधा। पर हिकिड़ो जज़्बो हुयो, हिकिड़ी उन सिंध सां प्यार हो त हिकिड़ी मज़लूम न्याणी जे सां इहो वाक़ियो थियो आहे त असां सन्ना जो फ़र्ज़ु आहे त असीं पंहिंजो उन में कंट्रीब्यूट कयूं ऐं असीं एज़ अ सिंधी जेके ॿाहिरि वेठा आहियूं उहे असां पंहिंजो हिसो विझूं त जीअं उनजी फैमिली खे का सपोर्ट मिली सघे। इन करे असीं उनखे सपोर्ट कईसीं ऐं उन खां ॿियो अदा कलमती जेको हुयो उनजो बि असीं किताब उते ऐं सन्ना कन्वेंशन में असीं ऑक्शन कयोसीं। हूअं त माण्हू ईंदा आहिनि न लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड ॾींदा आहिनि, असां पहिरियों दफ़ो सन्ना वारनि जिन खे बि लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड ॾिनो आहे उन सां गॾु गॾु उन्हनि जी फिनेंशियल सपोर्ट बि कई आहे। उन करे उन किताब जी हुनजो किताब असां उते ऑक्शन कयोसीं, उन मां जेका बि मनी जनरेट थी उहा असां उनजी फैमिली खे ॾिनीसीं। सो इन करे असीं कोशिशि कंदा आहियूं त जीअं जेतिरे पंहिंजे वस आहे, ये का IMF न आहे, का वॾी ऑर्गेनाइज़ेशन न आहे जंहिंखे वॾी फिनेंशियल का सपोर्ट मिले थी या तुंहिंजी गवर्नमेंट ॾिए थी या ॿियो को ॾिए थो। ये मेंबरनि जे चंदे ते हले थी पई, मेंबरनि जे कंट्रीब्यूशन ते हले थी पई। इन करे हिन ऑर्गेनाइज़ेशन में सभु दोस्त पंहिंजो हिसो विझनि था पिया, चाहे उहो $5 विझे या $50 विझे या $5000 विझे। ॿी तव्हां ॻाल्हि कई त कन्वेंशन में माण्हू अचनि था पिया। अदी 3 ॾींहं जेको असीं कन्वेंशन कयूं था पिया उहो ईअं आहे त असीं नंढी सिंध उते डेवलप कयूं था पिया। सिंध खे असीं अमेरिका जे कंहिं शहर में हो कयूं। 3 ॾींहं ईअं मेलो हूंदो आहे, हर जाइ ते तव्हांखे सिंधी ॻाल्हाइणु नज़र ईंदो। हूअं न त अमेरिका वॾो शहर आहे, हर शहर वॾो शहर आहे, जिते तव्हांखे डिफरेंट सदाईं मोस्टली इंग्लिश ॻाल्हाइणु मिलनि, पर ही 3 ॾींहं तव्हांखे अजरक वारो पाइण वारो बि मिलंदो, सिंधी टोपी पाइण वारो बि मिलंदो, सिंधी ॻाल्हाइण वारो बि मिलंदो, पाण में भाईचारो बि हूंदो, सॼी राति वेही कचहरियूं कंदा। हीअ हिकिड़ी रीयूनियन आहे,
हीउ मेलो आहे, हीअ रीयूनियन आहे, त जेके हूअं पाण में मिली नथा सघनि, पर हिन कन्वेंशन जे थ्रू हिकिड़ो अहिड़ो बांड असांजो बिल्ड थियलु आहे पाण में सिंधियुनि जो, त हीअ अची गॾु थी पाण में मोहबतूं बि विरहाईंदा आहियूं, पाण में दुख सुख बि हो कंदा आहियूं, कंहिंखे तकलीफ़ां हूंदियूं आहिनि त उहो बि कोई वंडींदो आहे कंहिंसां, कंहिंखे ख़ुशियूं हूंदियूं आहिनि त उहो बि उन सां शेयर कंदो। सो इन करे सनान जेको आहे न, इन मेले खे माशाल्लाह शिकागो में हिन दफ़े थियो ऐं तमामु बहितरीनु नमूने में दोस्त आया, सिंध मां आया। ऐं इन में असांजो ॿियो जेको तव्हां सुवालु आहे न पार्ट हो, त कहिड़ो क्राइटेरिया जो तव्हां उन्हनि खे, अॼु असां कंहिंखे बि को असांखे जेको बि हूंदो आहे, असीं ओनली कपल ऑफ जेके 2-3 की नोट स्पीकर हूंदा आहिनि उन्हनि खे इनवाइट कंदा आहियूं, उन्हनि जी बि फिनेंशियली रुगो असीं टिकेट या उते रहण जो बंदोबस्तु कंदा आहियूं। सही। बाक़ी ॿिया जेके बि महिमान ईंदा आहिनि उहे वीचारा पंहिंजो ख़र्चु करे ईंदा आहिनि, उन्हनि खे बि शौक़ु हूंदो आहे त ॾिसूं त सही उहो मेलो सिंध जो, जेको अमेरिका जे कंहिं शहर में न त अॻे त माण्हू सिंधी माण्हू घुमंदो न हो, ॻाल्हाईंदो कोन हो, पर हाणे जो हज़ारे माण्हू उते वेही उन होटल में अंग्रेज़ बि ॾिसंदा त थिए छा थो, कीअं था ॻाल्हाइनि, कहिड़े तरीक़े सां था बिहेव कनि। बिल्कुलु, त ख़ाली साहिबु ही सिंधियुनि जी ईद ॼण हा, तयारियूं बि न थियनि थियूं। जीअं ॿुधायो त कंहिं हिकु रियासत ताईं मां हुनखे महदूद न कयो आहे, जीअं ही रंग जेके आहिनि असांजे ख़ूबसूरत सकाफ़त जा, तहज़ीब जा, उहे हर पासे पखिड़जनि, इन करे मुख़्तलिफ़ रियासतनि जी चूंड कई वञे थी। त हाणे हिन भेरे छा जेके मुख़्तलिफ़ रियासतनि चूंड कयो था, त उन में कीअं ख़्यालु कयो था त हाणे कहिड़ो हंधु हुजणु घुरिजे, उहो बि ज़रूरु असांखे ॿुधायो। ऐं जीअं मां ज़िक्र कयो त जॾहिं असीं सभु सिंधी टोपी पाए, सिंधी वेस वॻा पाए निकिरूं था, त हर पासे सिंधी सकाफ़ती रंग अमेरिका में नज़र अचनि था, त उते जेके उते रहंदड़ ॿिया माण्हू आहिनि, ॿियूं ज़ातूं आहिनि, ॿियूं कम्यूनिटीज़ आहिनि, ॿियूं क़ौमूं आहिनि, उहे बि छा हिन में शरीक थियनि थियूं? हा, हे ॾिसो न, हीअ वाहिद सिंधी डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन आहे। तव्हां दुनिया में अहिड़ी का ऑर्गेनाइज़ेशन न आहे जेका ज़बान ते, लैंग्वेज ते ऐं क़ौमियत ते हुजे, जंहिंजा घटि में घटि मोर देन 5000 मेंबर हुजनि, पेड मेंबर जी, जंहिंजा हर माण्हू ना छा अथसि पेड मेंबर हुजे। हिकिड़ी इंडिया जे सिंधी हिंदू असांजे भाउरनि जी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे, बाक़ी दुनिया में का बि अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन कोन्हे जेका इन लेवल जी। पर हीअ बॉडी जेका असांजी माशाल्लाह आई आहे आदा मक़बूल हाले पुट जी लीडरशिप जे अंडर, हिन असीं प्लान कयो आहे त डिफरेंट कमेटियूं ठाहियूं, जीअं असां सिंध जे माण्हुनि जे लाइ को अहिड़ो को टूल थी सघूं जेको उन्हनि खे हेल्प आउट कयूं, उन्हनि खे ॿी हेल्प आउट कयूं, उन्हनि खे सपोर्ट कयूं, ऐं कहिड़े बि उन्हनि जे इश्यूज़ ते ॻाल्हायूं। असांजी जीअं ह्यूमन राइट्स कमेटी आहे, जेके ह्यूमन राइट्स इश्यूज़ आहिनि उनखे डिफरेंट लेवल ते खणंदी, डिफरेंट उते जे ऑर्गेनाइज़ेशन में हो कंदी, या उतां जी स्टेट डिपार्टमेंट जेका अमेरिकन गवर्नमेंट आहे, या उतां जा सेनेटर्स आहिनि, जीअं एजुकेशन कमेटी उहा एजुकेशन ते वर्क कंदी, या ॿियूं जेके बि मीडिया कमेटी आहे उहा मीडिया वारनि सां कोऑर्डिनेट में हूंदी। सो इहे डिफरेंट कमेटियूं आहिनि ऐं डिफरेंट तरीक़े सां थियनि। बाक़ी जेको तव्हांजो सुवालु आहे त हिन कीअं सिलेक्ट थींदो आहे त बाबा कहिड़े शहर में थिए, ही अॼु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त जिते तव्हांजो 1000 सिंधी जमा थिए ऐं उन्हनि जा 3 ॾींहं तव्हां ऐं ऑनेस्ट टू गॉड 6 महीना हिननि जे लाइ कमु करिणो पवंदो आहे। हीउ ॿियो कन्वेंशन हुयो शिकागो में, हिकु 2014 में मूं होस्ट कयो हुयो, हे ॿियो 2023 में मूं होस्ट कयो। इन लाइ वॾो हिकिड़ी टाइम, एनर्जी, फैमिली खां टाइम कढणु, ॿारनि जो टाइम कढणु, ऐं सॼो टाइम तव्हां सना खे ॾियो, उन्हनि जी हिकु हिकु शइ खे ॾिसो, हिकु मेक श्योर कयो त जेके बि असांजा 1000 सिंधी 2000 सिंधी अचनि था पिया, कंफर्ट हुजनि, ईज़ी हुजनि, उन्हनि जे रहण जो ख़्यालु कयो वेंदो आहे, उन्हनि जी मानी जो ख़्यालु कयो वेंदो आहे, उन्हनि जी हर ज़रूरत जो कोशिशि कई वेंदी आहे। त म्यूज़िक जो प्रोग्राम हूंदो आहे, हिन दफ़े त 3 ॾींहं म्यूज़िक हो, सिंधी माण्हू हूअं त ॾिसो त हर माण्हू बिज़ी आहे, हर माण्हू जी पंहिंजी लाइफ आहे, हर माण्हू पंहिंजे जॉब में बि बिज़ी आहे, फैमिली में बि बिज़ी आहे, पर हिन मेले में अची उहो ईअं सभु शयूं विसारे छॾींदा आहिनि, वरी रिफ्रेश जी वरी उन साल जो इंतज़ारु कंदा आहिनि त वरी नेक्स्ट जेको मेलो थींदो उते वञिणो आहे असांखे। ज़बरदस्त। ऐं अव्हां जी ॻाल्हियूं ॿुधी बिल्कुलु मां बि ज़रूरु तयारी में आहियां त ज़रूरु इन शइ खे अवेल कजे ऐं ॾिसजे उते वञी करे सिंधी मेलो जेको असां सालनि खां ॾिसंदा था अचूं। ख़ाली साहिबु हाणे जीअं मां ज़िक्र कयो आहे तमामु अहम बि हूंदो, छाकाणि त ॿुधंदड़ अव्हांखे तमामु घणा आहिनि जेके ॾिसनि था असां जी एक्टिविटीज़ खे। ज़िक्र कयो त असां रीयूनियन खां सवाइ असांजो फोकस इन ते बि आहे त असीं कीअं इन ऑर्गेनाइज़ेशन खे लाभाइतो बणायूं,
पंहिंजी सिंध लाइ सिंधियुनि लाइ जेके माण्हू अचनि था त उन ते जेकॾहिं फर्दर रोशनी अवां विझी सघो ऐं मुख़्तलिफ़ टूल्स जो ज़िक्र कयो सपोर्ट प्रोग्राम्स एक्सचेंज प्रोग्राम या जेके माण्हू स्कॉलरशिप्स में ॾियो था उन्हनि जे लाइ कीअं उन्हनि खे फैसिलिटेट करे थी सना? अरे हिकु त हाणे नेक्स्ट ईयर जनवरी 7 तारीख़ ते असां हिकिड़ो सिंध में कन्वेंशन कंदासीं सना जी तरफ़ां ऐं उन सना जे कन्वेंशन जो ऑब्जेक्टिव इहो आहे त सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे हिते जे स्टेक होल्डर सां गॾु वेही हिते जा जेके असांजा सिविल सोसाइटी आहे उन सां गॾु वेही असां उन इशूज़ ते ॻाल्हायूं बि उन खे ॾिसूं त कहिड़े तरीक़े सां असीं गॾिजी इंडिविजुअल ॾिसो कोई नथो करे सिविल सोसाइटी पंहिंजे तरीक़े सां हिते कमु करे थी पई ऐं माशाल्लाह गुड कमु थी करे पर जेकॾहिं असीं सना एज़ अ फॉरेन ऑर्गेनाइज़ेशन अची उन्हनि सां वेही ऐं उन्हनि खे तरीक़े सां त कहिड़े तरीक़े सां हिननि जो रिज़ॉल्व कजे इशूज़ जो कहिड़े तरीक़े सां हिननि इशूज़ खे खयों वञे ऐं को हिननि जो वे आउट कजे त कहिड़े तरीक़े सां इहे इशूज़ एड्रेस कया वञनि त इंशाल्लाह असांजो इहो सना जो कराचीअ में बि सिंध में बि कन्वेंशन जो इरादो आहे। ॿी जेका ॻाल्हि तव्हां कई त कमु असीं कोशिशि कयूं था पिया पर वरी असां वटि लिमिटेड सोर्सिस आहिनि असां आऊं सिंध जे माण्हुनि खे होप नथो ॾियणु चाहियां एॾी त बाबा असीं हे करे छॾींदासीं असां हीअ चेंज आणे सघंदा पर असीं पंहिंजो हिसो विझूं था पिया असीं कोशिशि कयूं था त जेको बहितर थी सघे जंहिं बि फील्ड में जंहिं बि सेक्टर में जंहिं बि अदारे में असां स्कॉलरशिप ॾियूं था पिया ॿियूं शयूं हॉस्पिटल्स में कोशिशि कयूं था पिया ॿियूं शयूं कयूं था पिया ह्यूमन राइट्स जे इशूज़ खे खणूं था पिया पॉलिटिकल इशूज़ खे जेके सिंध में जेको नाइंसाफ़ी थिए थी पई या ज़ुल्म थिए थो पियो या ॿी जेके बि शयूं थियनि थियूं पियूं इंडिविजुअल सां या कलेक्टिवली इशूज़ जेके सिंध जा आहिनि उन्हनि खे असीं खणूं था पिया ऐं उहे आला फोरम ते खणूं था पिया ऐं उन्हनि खे इंशाल्लाह सिंध मां जेके बि असांजा दोस्त आहिनि असां हर एडवाइस लाइ बि ओपन आहियूं त अचो असांखे एडवाइस ॾियो त व्हाट वी कैन डू फॉर यू। ठीकु त जनवरी में मां ॿुधायो त हीउ हिते उहो जेको मेलो आहे हिते सजण वारो आहे ऐं ज़ाहिर आहे जीअं मां ज़िक्र कयो पिया त असीं सम्झूं था त वसीलनि आर वसार जेके शयूं थियनि पियूं राइट टाइम ते राइट गाइडेंस जेकॾहिं मिली वञे थी त उनजो को नेमुल बदल नथो हुजे। ख़ाली साहिबु आख़िर में जॾहिं अवां सां ऑफ द रेकर्ड कचहरी बि थी त अभी ज़िक्र कयो पंहिंजे प्रोफेशन सां रिलेटेड त असीं इंडस वैली को प्रोग्राम अमी पिया अचो उन जे हवाले सां ज़रूरु असांखे ॿुधाए छॾिजो। उन लाइ अॼु असां फिज़िशियन ऑफ इंडस वैली ऑफ नॉर्थ अमेरिका हिकिड़ी असीं आउं उनजो फाउंडर मेंबर आहियां असीं उनजा 5 फाउंडर मेंबर आहियूं उहो रिसेंटली साल पहिरियों असीं उनखे कयो माशाल्लाह उन में असां वटि 500 सिंधी डॉक्टर्स मेंबर थी विया आहिनि। असां उनजो इहो आहे त सिंध जा जेके मेडिकल कॉलेजिस आहिनि ऐं जेके उते जीनियस होशियार ऐं स्टूडेंट्स आहिनि जेके चाहिनि था त असां हितां पढ़ी ॿाहिरि मुल्कनि में वञी असां पंहिंजी सलाहियतुनि खे पंहिंजे हुनखे यूज़ कयूं उन्हनि जे लाइ असां सपोर्ट सिस्टम ठाहियो आहे। हिन ऑर्गेनाइज़ेशन जे थ्रू असां हिकिड़ो 2-3 व्हाट्सअप ग्रुप ठाहिया आहिनि सेमिनार अचे हिते कंदासीं त बाबा ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे ख़बर न आहे त कहिड़े तरीक़े सां रेज़्यूमी लिखिजे कहिड़े तरीक़े सां USMLE पास अॼुकल्ह इंटरनेट जो दौरु आहे हर शइ ऑनलाइन पई आहे हू पास त USMLE करे था वठनि पर उन्हनि खां पोइ हुननि खे उते अचण में उते मैच थियण में उते हॉस्पिटल में इंटरव्यू ॾियण में छो जो वीचारा के नंढनि शहर जा आहिनि उन्हनि जो एॾो एक्सपोजर कोन्हे को सो असां उन्हनि जे लाइ इहो प्रोग्राम ठाहियो आहे त उन्हनि जी मेंटोरिंग कयूं उन्हनि खे पॉलिश कयूं उन्हनि खे रेज़्यूम्यू उन्हनि खे ॿुधाइजे कीअं इंटरव्यू में पाण खे प्रेज़ेंट कयो कीअं तव्हां पाण खे बाय आउट करायो त जीअं तव्हांखे रेज़िडेंसी प्रोग्राम मिले ऐं जिन वटि पैसा कोन्हनि पिबना उन्हनि खे कर्ज़े हसना ॾींदी ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि खे ऑब्ज़र्वेशनशिप उतां जे हॉस्पिटल जो एक्सपीरियंस ॾियाराईंदी त जीअं तव्हांखे ख़बर पए त हिते हेल्थ केयर सिस्टम हले कीअं थो। ठीकु शानदार प्रोग्राम डॉक्टर साहिबु ऐं असांजो बेस्ट विशिस तव्हां सां ज़रूरु गॾु आहिनि ऐं अमी जेको ज़िक्र कयो त ज़रूरु जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि उहे शयूं ज़रूरु नोट कयूं हूंदियूं ऐं हिकिड़ी डेट इहा बि नोट करे छॾियो त 7 जनवरी ते साना हिकिड़ो सिंध अंदरि कन्वेंशन करणु वञे पई ऐं उन में अची करे बि अवां मिली बि सघो था साना जा जेके मुख्य अॻुवान आहिनि जेके मेंबर्स आहिनि ऐं उन्हनि सां जेके अव्हां जे ज़हन में सुवाल आहिनि शयूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु अभी उते ई वेही हल बि करे सघो था त हीअ 7 जनवरी ते थिए पियो। डॉक्टर ख़ालिद साहिबु अव्हांजी वॾी महिरबानी अव्हां टाइम कढियो जो की नाज़रीन गुफ़्तगू अव्हां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो जो की प्रोग्राम जे हवाले सां
वरी जल्द अवां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।